लगे के रेठा केर मथिया मोला बखी मोचड़ा न खवाई मोलू अञा हिकिड़ो ठोशो कोन आयो आहे मुराद लागी तो प्रसाद करे ॾिनी आहे हलड़े दरअसल इहो मां ॾाढो मुक़ाबलो कयां ॾाढो जहिड़ो कयां पर मूंखे हिकिड़े मसले मारे छॾियो आहे कहिड़े तूं इहो मूंखे ॿुधा त तूं धाड़ेल कीअं थी इन मसले खे तूं छॾ पहिरियां हुन मसले खे वठ अरे हेॾे तरसो हाली सफ़ा गिग थी पियो हुई मां पहिरीं हिन खां पुछां त हीअ धाड़ेल कीअं थी उथ तोखे मां थो ॿुधायां त धाड़ेल कीअं थी वाह मोलू तुझी मार खाइण वारे वाह मुराद हायड़े मुराद है अने तू त चुप कर मुराद जो मुसलसल लतन जो मी मोलू जे पेट कई मरी वियो सारो हमरा वारे वाह मोलू तुझी मार खाइण ऐं मुराद बेराम जा ठोशार अरे अंग्रेजी में बुधा अंग्रेजी में What is this मुकाबला is very fine and मोलू missing and बठोशा मोलू missing हिकु दफ़ो वरी मोलू पको जी कयो पर मुकाबलो जारी आहे केर पंहिंजी जॻह तां न चुरे बस मुराद बस अॼु मूंखे इहो त एतबार थी वियो त असांजे माण्हुनि में एतिरी त हिम्मत आहे जो बिना हथियार जे बि दुश्मन जो मुक़ाबलो करे सघनि हेॾे मोलू हिकिड़ो ॼणो तोखे मारे हिकिड़े माण्हू खां हाराए थी ठोशे लॻंदानी फको पियो थी ॼण टांके मां कणक जी बोरी किरी पई अरे अंधो त माया हेॾा मिठो आहियां अंधो माया तू कॾहिं का अंधो थियो ई तो एॾा सारा पाथर खाधई मुंड वो ठॾे दा ठॾा ठन मारने केला ने ते पाण ढेरी लॻो सुतो पिया आहियूं तव्हां छा था सम्झो त मूं हारायो आहे न मूं त हीअ ज़ाहिर रांदि हाराई आहे हिकु लिकियल ॻाल्हि खे ज़ाहिर करणु लिकियल ॻाल्हि रुमाल में वेड़े रखी अथई छा तूं ठीकु त आहीं न हा हा मूंखे छा थींदो इहा हल्की फुल्की मार मूंखे छा कंदी मां हूअं बि नक जो ॾाढो पको आहियां ऐं दिलि जो साफ़ आहीं बस हा हूंदो बस हा हूंदो मतलब त तूं धाड़ेल कीअं थी वरी बि साॻियो ई सवाल मां तोखां हिकु सवाल पुछां 100 पुछ 500 पुछ 1000 पुछ लख पुछ 2 पुछ तूं हिकिड़ो सवाल छो थी पुछ छा तो मुक़ाबलो ॼाणी वाणी हारायो आहे इहो मूं हिन खणी कंहिंजी ख़ुशीअ में हारायो हुजे I love you पर मां पंहिंजे पुट खे छॾाइण आई आहियां हिते हाराइण न पर खटण आई आहियां सुठो थियो जो तूं अची वई पहिरियां इहो त ॿुधाए 25 लख आंदा अथई 25 लख 25 लखनि खां ते मुंहिंजो अंगूठो
तो इन हराम खोर जी ताकत दिठिया पर हिन जी मामी हसीना एटम बम जी ताकत क्यों तो दिठो नहीं मामी हाँ मामी इन बेटे के असा मोकलो हो मारे आजा मैया बाबा बचियो बाबो बचियो इते पाण लाटवा सा पियो तो चुग खाए इते केड़ो जवाना जेके तुंजा शेफ परी चिबा करे छड्या था न छोरा किथे हसीना सा इश्क तो कोन थई इश्क तो कोन थियो थई मामा अरकान सिक मामी सा इश्क कंदस अरे मामी जी गाल कोन थो कया माने हसीना जी गाल थो कया दोस्तों भाईरो बाबे जा सोट मासात तीजा माइट जेके बायो हिन जवान जो मुकाबलो तव्हां ॾिठो पर हाणे ॿिन हसीननि जो टकर ॾिसिजो पाण में त कीअं थियूं विढ़नि इने ॿिन्ही मां जंहिं बि खटियो हाराइण वारे खे खटण वारे जा शर्त मञणा पवंदा कंहिं बि सूरत में मूंखे मंज़ूर आहे मुखे मंजूर आहे मूंखे बि मंज़ूर आहे तूं विढ़ंदी तूं हसीना आइटम बम सां विढ़ंदी अकुल धार तूं थी विढ़ी कुछ ख्याल कर सॼी चर्स लगी पई आहीं तूं विढ़ंदी मुंहिंजी ज़ाल सां ॻाल्हि ये जेका मुंहिंजी ज़ाल आहे हसीना आइटम देखे एॾो पुट संध कुटीस ही जेके लोॾा न आहिनि हथनि जा इहे लोॾा भञीस जेल जूं हॾियूं भञीस ही गोॾा भञीस एड़ो मारीस जीअं थाणे ते चोर खे कुटबो आहे भला जे चोर न त असांजो चौधरी न आहे जेको इहो गोश्त कुंदो आहे इन हॾी ते जीअं हॾनि खे कुटींदो आहे ईअं कुट कयासीं तूं मुंहिंजी भेण आई इन मूंसां ज़ुल्म कया आहिनि ज़ुल्म परे खां ॾिसण ॼण ॿिए दुबे में वेठी आहे ॾिठो अथईसि अचा तो ॿुधायां थो अचा यार तेरी फुसफुस लाए बिठोई का फुसफुस काने चवांसि पियो त इहो बिना मुकाबले असांजो पुट आज़ाद कर न त तोखे ख़बर आहे हसीना पन ईअं ई दही जी असद कुरैशी घोड़े ते ईंदो आहे न कड़बट हे वटि घोड़ो बि कोन्हे हे रुगो ही ओघरायूं ॾींदी न त बि मरी पवंदी अरे जी बेटी बाकी न माई के बुधाए हलिया माई अल्लाह करे तंग भजन कुट्टा हाँ अरे यही मामे यही ये तोखे हाँ कुट इन जे नाले न तो चवां तोखे तो चवां मुआरी के कुट्टा मामी अचे थी संभाल मामी जठारा पेर खुपारा दहन माण्हुनि जी मानी थी खाई एगो बटाला पेट में पियल अथई होशियारी कर तू त है नहता
लाटू ले वञे नवी तो राजू हुट को न कर मरे तुंहिंजो लाटू पर हिन खे कुझु थी वियो त मां पंहिंजो पाण खे माफ़ कोन कंदुसि हिन जी ज़िंदगी खतरे में आहे राजू लगे तो छोरो निकरी वियो आहे हितां ॾिस हिते ई हूंदई न वञई वालिस बीर मोलू अची वियो सुबेदार रोलू वधीक चालाकी करण जी कोशिश न कजाए न त कम किटली करे छॾींदोसांइ ही हसीना कानून खे घुरबला हिन खे मन इलाज जी ज़रूरत आहे ये जख्मी हालत में आहे साहब इन हसीना ते इनाम रखियल आहे ज़िंदा जा मुर्दा भली मरी वञे को फ़र्क़ु कोन थो पवे पाण खे प्रोमोशन इनाम खपे सुबेदार साहब तू मुझी गाल के समझण जी कोशिश छो नथो करी साहब हिन जो तो को बि साथी मन ज़िंदा बि नाहे रहियो या अकेली बची आहे हिन खे बचाए इंसानियत जो सबूत ॾियणो आहे कानून कीअं थो चवे अरे तू केर थींदो ही कानून सेखारण वारो गाॾे ते छोकिरी खे घुमाइण वारो मां चवां थो मूंखे रस्तो ॾे त मां वञा कि थोरी बि देर थी त हिन जी जान हली वेंदी साहब समझी तो न बेचारी ओ समझी वियसि दिल सां मिली थियो धमाको अहिड़ो प्यार जो फाटो फटाको जो साह मोलू जो उभो थी वियो मां चवां थो महिरबानी कर हिन जी जान बचा हा जान बचायूंसि था हिन खे मारण लाइ हिन पिस्तौल जूं ॿ गोलियूं काफ़ी आहिनि ऐं पोइ हिन जी जान हमेशह जे लाइ आजी थी पवंदी हिकिड़ो मिंट टूटी अटका केस लॻंदई 5-6 लख दंड पवंदई खणो थियो ज़ैतून खान खणो थियो तू मूंखे थो कानून सेखारी जेको पाण कानून आहे कानून ही मोलू ॿुधो कानून ही अरे मोलू जट तू कानून खे नथो समझी आई एम सीआईडी इंस्पेक्टर मौला बख्श उर्फ मोलू बाजी अखन सां ॾिस सीआईडी इंस्पेक्टर मौला बख्श मेहरबानी करे हाणे तव्हां मुंहिंजो साथ ॾियो हिन खे कंहिं खुफिया जॻह ते पहुचाई जिथे हिन जो इलाज बि थी सघे छो जो अस्पताल हिन लाइ महफ़ूज़ न आहे छो जो हिन जा दुश्मन ज़ैतून खान जा ज़िंदा आहिनि ओके सर इलाज त थींदो पर लॻे थो छोरा प्रोमोशन कोन थींदो कमु सॼो किटली थी वियो वाह मजूआ तो जो तेर साईं सही पर यार लॻो निशाने ते ऐं ॿुध बोतार चुटे छोरे जे मालिक ॾे न्यापो मोकिलियो त 50 लख रुपया ॾेई वञनि ऐं हा मोलूअ जी ॿाह बि घुरिजो ने ग़रीब जो ॿार जिॾे किॾे तयार ईअं ई थींदो मजू छा चयो वॾेरे वॾेरे चयो त छोरे जे पीउ ॾे न्यापो कयो त 50 लख ऐं मोलू जी ॿाह ॾेई छोरो छॾाए वञिजो गुलज़ार वठी आन छोरे खे रा उठी मत के जजो मां घर वेंदसि घर वेंदे न हा वेंदमि जल्दी कर पीउ जो नंबर ॿुधा
बाबा नव बि ॿुधायो 0300 वरी 38 वरी 40 वरी 300 पक अथई सही आहे हाँ थोरो पक्का थोरो कच्चा रजू जल्दी कर मुंहिंजे पीउ सां राब्तो कर मूंखे ॾुख आहे जो मां तुंहिंजे ॿियनि साथियुनि खे बचाए न सघियुसि हा कुझु महीननि खां असांजे डिपार्टमेंट खे तुंहिंजे नाले ॾाढो परेशान कयो उन लाइ मूंखे हिते मोकिलियो वियो मां पंहिंजे मामी जे घर में पनाह वरितो छो जो तो ताईं पहुचण लाइ इहो ई रस्तो तो त मुंहिंजे मारोट खे अगवा करे मुझे ला आसानी करे चई पाण ताईं पहुचण लाइ पर लाटू त वरी बि हथनि मां निकिरी वई न लाटूअ खे त वरी बि ॻोल्हे वठंदुसि पर जे तुंहिंजी डोर मुंहिंजे हथनि मां हली वञे हा त सॼी ज़िंदगी कंहिं मंज़िल ते कोन पुॼी सघां पर हाणे त मां जेल हली वेंदसि न पोइ पूरी ज़िंदगी तुंहिंजी रिहाई जो इंतज़ारु कंदुसि चरी तुंहिंजी सज़ा एतिरी वॾी न आहे जो मां पोड़ो थी वेंदुसि मां हाणे हलां थो लाटूअ खे बि ॻोल्हणो तूं मूंखां पुछंदो हुई न त मां धाड़ेल कीअं थियसि त अॼु मां तोखे ॿुधायां थी बाबा 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 तोखे कुझु न थींदो बाबा धी हसीना तू मुझे अकेली थी आई ऐं ज़ालिम ज़मानो तोखे जीअण कोन ईंदो बाबा तूं दिल न लाए तोखे कुछ भी न थींदो तोखे कुछ भी न थींदो बाबा तू हिकु धाड़ेल जी थी तो सच को निकाह कंदो सॼी उमिरि तोखे ताना ॾेई मारे छॾंदो मुंहिंजी थी उन करे मुंहिंजे मरण खां पोइ हीउ हथियार पंहिंजे हथनि में खणी दुनिया वारनि सां अखियुनि में मिलाए मुक़ाबिलो कजांइ मुंहिंजी थी मूंसां वचन कर मूंसां वाइदो कर मूंखां पोइ तूं हिन सभिनि जी सरदार थींदीअ शायद तुंहिंजो पीउ ग़लति हो दुनिया जे मेड़नि खां बचाईंदो तोखे रहंदो ॿरंदड़ पठीअ में उछलाए छॾी चङो हाणे मां हलां थो वापसि मां वरी हिते ई ईंदुसि तुंहिंजूं ॿई मुरादूं पूरियूं थियण वारियूं आहिनि ऐं रक़म बचे पई ऐं मौलू बचे पियो मौलू जे सभु कुझु आहे त जशन करणु घुर्जे हा दा जशन थींदो ज़रूर थींदो बल्कि हींअर ई थींदो Sandy B in the house, redefined as Honey Bowman.
सलाम अलैकुम पियो हिकिड़ो मिंट सही आहे सुठी पई आहे मां इन करे ॾिसां पियो त तव्हां हसीना ख़तरनाक खे पकड़ियो आहे या न इन करे मां तव्हां लाइ 30 पंहिंजी मिठाई वठी आयो आहियां जे पकड़ी अथव तव्हांखे खारायां न त हरूभरू मां मिठाई ज़्यादा छो कयां मां पाण खाई छॾियां वात पटियो न नंढड़ा बाधानियूं चटींदा आहियो छा हे छा खाओ छा यादि कंदो यार चुन पांडे सां गॾु तव्हां ड्यूटी कया तव्हां मूंखे प्यारा आहियो प्यारा खाओ तव्हांजे पीउ जो माला सम्झ वॾी का बुख आई ज़बान जो वक़्तु ऐं लॾूं वियो हसीना खतरनाक मामा कहाँ हिते उमारी रन्नान हसीना वो आई मौलू व्याहन लाटू के छडाण इने करे मां सिपाहिन के बेहोश करे तोखे वठण आयो आ उथू हलूं हल तू नजी मदद कयूं पर पुलिस न सुता पिया इन्हनि जो खुट कोई न कर इन्हनि बाडा उठा पिया तू मोलो हाणे घणो थियो हाणे जल्दी ॿुधा त पैसा आंदा थई या न नंढड़ा रे सा तक्कर न कर बाबा तक्कर न कर हे बाकी थेले में छा आंदो आ तुंहिंजी पुफी जो ॾाजो कोन आंदो अथम बाबा हे पैसा आंदा आहिनि तव्हांजे लाइ हाणे हिनखे खोलींदे बि या हा रे सा हिनखे मां ई खोलींदुसि तू खुद को न कर तो वारो कम करे आयो आ मुंहिंजो कम कहिड़ो कम मैं पुपा तई मालू यो पेटी मालू मैं पुपा तई अब गोगड़ू तेरे चाबी दे बोले चाबी अजे ये चाबी तेरे चाबी ये चाबी ना वो मोड़ बने आखिरकारी कहिड़ो तमाशो आहे मां तो चवां जेकर चाबी न है त इहो ताला भञो अरे सर जज्बाती छो था थियो चाबी मूं वटा मां ॻोल्हियां थो वठे ये चाबी आई ये ताले के लगी ओझा आई तालो खुलियो जल्दी झटपट अरे सर वरी मजाक असा तो के 50 लाख चाया ही घणान बाबा बकाया लाख रुपया तव्हां जो बकाया त पोइ ॿिया पैसा किथे अरे थी मां त मौलू जा आटा कठा मुते कावड़ छो था कयो नंढड़ा रस तू ॿुधाई न मां छा ॿुधायो न बैंक अकाउंट तोखां सभु ॻाल्हियूं विसरी वियूं बैंक अकाउंट कूड़ धोण यादा अरे सर तो पाण त चयो त मुंहिंजे अकाउंट में जमो करा 3512 टुबको 5 ॾिस ये बैंक जी रसीद ये कूड़िया ॾिस अखियुनि सां ॾिस अंधो ई ना पी नहीं मुझे कूड़ ॿुधाइणो रूबरू हे रसीद हे ता सभु कुझु कूड़ पतो वाले यादा हे फासाया तूं असांखे मां कूड़ थोड़ा तो पाण ई त चयो त मुंहिंजा ॿई भाइर चरिया आहिनि जिन्हनि खे रक़म मिली त हुननि ॿिनि भाइरनि में विराईंदो
अरे अबू इन्हनि ॿिन्हिनि जा नाला छा आहिनि? ओ हिकिड़ो मजू ऐं हिकिड़ो रजू। हा मजू ऐं रजू इन्हनि ॿिन्हिनि में विराए छंदो ॿई पहली मुका। लक्ष्मी खान तूं असांखे न रजू न ये का मोलो जी चाल वॾेरा तूं सदाईं मूं ते शक कंदो ई भला जंहिं बैंक में तव्हांजो अकाउंट हूंदो उन मैनेजर जो तव्हां वटि नंबर त हूंदो न? हा आहे लॻाइसि ख़बर पइजी वेंदी। शमीर खान मिला नंबर मैनेजर जो। हाँ दा मां नंबर मिलाया थो। मोतार हेड फ्री करे ॻाल्हाइसि सभु ॿुधल ग़रीब जो ॿार चिड़े किॾे तयार। हेलो हेलो मैनेजर। अरे कैंसर हूंदो तोखे? कैंसर? अरे सर जेको आहे नेटवर्क जो चक्कर हूंदो तेज तेज ॻाल्हाइसि। मैनेजर साहब मां तो ॻाल्हायां शमीर खान। हाँ कश्मीर में वाकई मसलो आहे भाईंदा वारनि कश्मीर का मसलो वॾो करे छॾियो आहे पर नेठ कश्मीर आज़ाद ज़रूर थी। बाबा असांजी बैंक सफ़ा कंगाल हुई कुझु कोन्हो बैंक में रुगो पाण वेठा हूंदासीं पर जॾहिं खां वठी लकीर अरे लकीर खान न लखमीर खान उन मुंहिंजो मतिलबु आहे रेस लखमीर खान असांजी बैंक में 48.5 लाख रुपया जमो कराया आहिनि ऐं असां त को असांजी बैंक नोटनि सां भरिजी विया। बाबा वॾो रामदिल माण्हू आहे ऐं असांखे चए पियो ॿिया मां जमो कराईंदुसि। हा अरे मार पोइ अहिड़ो आस्ते रक्षो हलाईंदे त ॾोहारींदे भॼी वेंदा। छा बि सदाईं गापी कंदो 100 ॾहनि ते त हलायां पई थो छा कयां भला? सोना अरे निभागा कुछ घट करी से करी ने तू असा सभी जो कम किटली। वडेरा ये तो तुझे घर में ही चोर निकल पिया छा इरादो थई? लखीर खान तुझो छा इरादो आहे? असां तुंहिंजे लाइ छा न आहे कयो जो तो दादा मन कसम आहे हिन शामरी सिर जो मां ये नाहे कयो। अरे न खण मुंहिंजो कूड़ो कसम ॿुधा तो यो छो कयो? अदायो कूड़ थई कूड़ियूं ही रसीदियूं थी सघनि थियूं छा मैनेजर बि कूड़ो आहे? बस मोलू बस हाणे घणो थियो तूं पाण खे चालाक थो सम्झी न हाणे जेको मां चाहींदुसि उहो ई थींदो। अरे रे सवा बाक़ी मां चरियो आहियां हाणे ॿियो न त छा तूं सणो आहीं। ॻाल्हि त हिकिड़ी ॿुध तुंहिंजा हिते सभु चमचा डूलड़ा फायर लूसड़ी सभु हिते मौजूदु आहिनि? हा सभु हिते आहिनि तुंहिंजूं ऐं तुंहिंजे चमचनि जूं ही बूटियूं कंदा। बूटियूं तॾहिं कंदा जॾहिं मुंहिंजी बकाया फोर्स खां बचंदा। बकाया फोर्स मौलू मौत ॾिसी चरियो थी वई छा? एॾे चरिया त तव्हां थींदो जॾहिं साम्हूं ॾिसो अखियूं पटे। ॿ हसीना मोलू आहियूं हिकिड़ी ख़तरनाक हसीना इहो थींदो एटम बम।
हाँ कौन था वाली है इन्हें खाया भागो सारी भले अरे रे फते ही देगे जी हाँ हाँ आयो जी कहाँ दिखा मरा और घेरो पे धोल है घेरे और काम क्यों था काम था हमने के मुंह भी आ रहे के भजा छड़ी अरे हमने के लगियो छा गाल बुध इते मेह ढोण आया हो कंहिंजो चाली हो उन जो भत खाइण आयो कंहिंजी खैरा था या उन जी मानी खाइण आयो अरे फायरिंग कयो न फायरिंग कर न छाते बात पटियो पियो थई हा छाता थड़े जरका होशियार हीरो दे साहब छुट्टो दे अचियो बधो ने जुनून लगे गिरफ्तार तो तू थी ने थाने खापो कोर्ट तू नहीं दे कम थी तो किजली आई ही असा सा गड्डू दो जो ही असा ने डिपार्टमेंट जो मानुआ हाँ सीआईडी इंस्पेक्टर मौला बख्श उर्फ मोलू मुखे न गोठ में सिर्फ खतरनाक हसीना जी गिरफ्तारी ला मोकलियो वियो हो पर जॾहिं हिते अची मां तव्हां जा पेर ॾिठमि मां सोचे छॾियो तव्हांखे बि मां सरकारी महिमान बणाईंदुसि भुलो ही मोलू असा के सजा ॾियण लाइ तोखे सबूतनि जी ज़रूरत पवंदी जेके तो वटि आहिनि ई कोन आहिनि सबूत हिकिड़ो छा खोड़ आहिनि अरे फोटा पढ़ाई काथे मरिए चरियो बि मुंहिंजो माण्हू आहे अरे कीअं फोटा हाँ साहब इहो ई त मां सदाई चवंदो आहियां त फोटे फॾाई खे ना के सुञातो ई न आहे जीअं हिन थुले न आहे सुञातो ला सभु सबूत हिन में अथई ओ शुरूअ खां वठी आख़िर ताईं न वेंदे पुट अरे हिनखे वठी हलो ज़ैतून खान तूं मूंसां गॾु हल टे थाड़े लाइ हितां भॻा था वञनि असां ॿिन्हिनि खां न फॼी अरे अच्छा के मर होते कुत्ती से आधा वो तो चिकन खाई लगी थो मोलू अज तो के मारे इतने ही दफन कदा सी ऐ तूने लाश जे मथा जशन कदा दी जशन कामा यहाँ से बनो उसले निरी में सूरा केड़ी तू नूर जहां जी थी आई निरी में सूरा फैर कर मां चुल चुल पांडे के चई बदली कराइंदो साम
भाई अरे छा थियो मूंखे बि त कुझु ॿुधायो भट तो विराजे भट अरे तरस फिलहाल कपी देर न लगी वञे माफ कर वरी तुझे क्या मुंह कदे न इंदो मुताबिक कोट न वने पंहिंजे धन पार नाम कथव पूथम साहब को तो कोना बाबा आए जान बलि खुदा के मनो अब के मक्के वटिया डाले दे मता मोट बात हथियार सही निशान तो क्यों तुम कुछ मोट सुना निशान से मार बताए मैं तो बड़ा सीधा लगा पर कर पैसा ये ओ वाह अल्लाह का सरकारी मेहमान हमारा खबरदार क्यों काने जिन्नो था Jojo. हाँ तू ऐसा करना पसंद है अरे तेरी बात बचाओ जामाद मना मुझे हमरा खतरे में हैं का गाल काने दोस्तों मुझ पिस्तौल कोने पर मुझ बड़ा हथियार पत्थर
तुझे भाउ खे मिर्गिया या मिर्गी कठांसि बादशाह जो पाडो केर तो बाने पाडे के मुंह दे भज भज अरे निभागा ये तो साहब ला माण्हू न इन्हनि खे छॾियो अचो मूंसां गॾु कमु सभा किटली थियो वठी हल बिन पहली मकन खे जो हे मां जा बि पिटियल आहिनि ॻोठ वारनि में हिननि खे थुक नाल त ॾाढी हा साहब चाढ़ियूं था टिक टिकी ते कयूं था कमु किटली अदा इन बरवान खां त हीअ पुलिस सही आहे अदा उथोड़े गॾे गाॾे जे हेठां पिया आहियो गॾे गाॾे वारा आहियो रे